नंबर 7 सॉल्यूशन। क्वेश्चन नंबर 7 में हिते असांखे एड या सब्ट्रैक्ट न करणो पवंदो, पर हिन खे डीकम्पोज़ करणो पवंदो। ही यानी 2ab खां एक्स्ट्रा आहे, ठीकु आहे। कीअं? हिन जो थी वेंदो 4a स्क्वायर, ही 4a स्क्वायर जो स्क्वायर आहे, ही 9b स्क्वायर जो स्क्वायर आहे। त हिन में 4 ऐं 9 घणो थींदो? 36। 36 जो डबल कयूं त 72 थी वेंदो, पर हिते 97 आहे। 97 आहे तंहिंजे करे 25 एक्स्ट्रा आहे। 25 यानी हिन खां असां सेपरेट करे रखंदासीं। हीअं थींदो 16a4 माइनस 72a स्क्वायर b स्क्वायर माइनस 25a स्क्वायर b स्क्वायर प्लस 81b4। ॻाल्हि साॻी थी वई, 97 थी वियो। हिन खे साइड ते करे रखूं। 16a4 माइनस 72a स्क्वायर b स्क्वायर प्लस 81b4 माइनस 25a स्क्वायर b स्क्वायर। हाणे हीअ परफेक्ट स्क्वायर आहे ऐं हीअ दार असांखे बि नंबर मिली वियो जेको पाण बि स्क्वायर आहे, जीअं डिफरेंस ऑफ 2 स्क्वायर में ही कमु अचे। हिन खे असीं हीअं बि लिखी सघूं था, a स्क्वायर जो स्क्वायर यानी सॉरी 4a स्क्वायर जो स्क्वायर, a स्क्वायर ये थी वियो, b स्क्वायर थी वेंदो 9b स्क्वायर, 2ab प्लस b स्क्वायर माइनस ही सेम थी वियो, हे थी वियो a स्क्वायर माइनस 2ab प्लस b स्क्वायर। त हे थी वियो फॉर्म मुकमल स्क्वायर, परफेक्ट स्क्वायर थी वियो, पर हिते माइनस ईंदी, माइनस 2ab वारो फॉर्मूलो आहे। माइनस ही 25 माना 5ab होल स्क्वायर एंड डिफरेंस ऑफ 2 स्क्वायर क्यों? 4a माइनस 5ab माइनस 9b स्क्वायर, बी ब्रैकेट में ही प्लस ईंदो 5, 4a स्क्वायर माइनस 5ab माइनस 9b स्क्वायर। इहो थी वियो आंसर। क्वेश्चन नंबर 28। क्वेश्चन नंबर 8 में भी ईअं साॻे तरीक़े सां सॉल्व कबो। ही परफेक्ट स्क्वायर खां अञा एक्स्ट्रा हिन में आहे 4 उहो सेपरेट करे रखिबो, जीअं हिते 25 सेपरेट करे रखियासीं। छो त ही 9 माना 3 जो स्क्वायर, ही 4 जो स्क्वायर, 3 ऐं 4 खे ज़रब कंदासीं 12 थींदो, 12 खे डबल कंदासीं 24 थी वेंदो। सॉल्यूशन 9a4 24x स्क्वायर z स्क्वायर प्लस माइनस 4x स्क्वायर z स्क्वायर प्लस 16z4। ही 4 एडे करे रखूँ। 9x4 माइनस 24x स्क्वायर z स्क्वायर प्लस 16z4 माइनस 4x स्क्वायर z स्क्वायर। ये थींदो 3x स्क्वायर होल स्क्वायर माइनस 2 3x स्क्वायर ऐं b छा हूंदो 4z स्क्वायर प्लस b स्क्वायर 4z स्क्वायर होल स्क्वायर माइनस 4x स्क्वायर z स्क्वायर। ही सेम ही साॻियो ई आहे, पर असां हिन फॉर्म में लिखियोसीं a स्क्वायर माइनस 2ab प्लस b स्क्वायर। ही सॼो टई टर्म्स हिन फॉर्म में लिखियासीं। ही हाणे परफेक्ट स्क्वायर आहे। छा थींदो 3x स्क्वायर माइनस 4z स्क्वायर होल स्क्वायर माइनस ही हिन खे असीं हीअं बि लिखी सघूं था xz स्क्वायर। हाणे परफेक्ट ऑफ हिन डिफरेंस ऑफ 2 स्क्वायर में 3x स्क्वायर माइनस 2xz माइनस 4z स्क्वायर, ही सेम। हाणे ही प्लस ईंदो 3x स्क्वायर प्लस 2x, हेॾे सॉरी असां प्लस हिते न लिखीसीं, हिन में हेॾे माइनस लिखीसीं, हेॾे प्लस लिखणु खपे 2xz ऐं ही साॻियो ई माइनस 4z स्क्वायर। क्वेश्चन नंबर 9। हिन क्वेश्चन खे सॉल्व करण लाइ असांखे ॾिसणो पवंदो त ही सॼो परफेक्ट स्क्वायर आहे, पर हितां माइनस कामन निकिरंदी। एक्स स्क्वायर माइनस कामन y स्क्वायर प्लस z स्क्वायर प्लस
2yz प्लस ही सॼो सेम x प्लस y प्लस z। ही थींदो परफेक्ट स्क्वायर एक्स स्क्वायर माइनस वाई स्क्वायर प्लस 2yz हाणे लिखूं yz स्क्वायर ब्रैकेट ओवर प्लस ही एक्स प्लस वाई प्लस z। ही परफेक्ट स्क्वायर थी वियो एक्स ही थींदो एक्स स्क्वायर ऐं ही सॼो परफेक्ट स्क्वायर वाई प्लस ज़ेड होल स्क्वायर ही सॼो सेम एक्स प्लस वाई प्लस ज़ेड। हिते असांखे डिफरेंस ऑफ टू स्क्वायर मिलंदो हिकिड़ी प्लस मिलंदी ॿी माइनस मिलंदी ब्रैकेट एक्स माइनस वाई माइनस ज़ेड हिकिड़ी माइनस ॿी प्लस एक्स प्लस वाई प्लस ज़ेड प्लस ही सॼो साॻियो एक्स प्लस वाई प्लस ज़ेड। ॿिन्ही ब्रैकेट हिते कॉमन आहे एक्स प्लस ज़ेड हिन सॼे टर्म में बि ऐं हिन में बि हिन मां बि ही कॉमन कढंदासीं हिन मां बि कॉमन कढंदासीं एक्स प्लस वाई प्लस ज़ेड कॉमन ब्रैकेट ही सॼो साॻियो एक्स माइनस वाई माइनस ज़ेड ऐं हेॾां ही कॉमन निकिरी वियो त 1 बचो। ठीकु त हाणे थी वेंदो एक्स प्लस वाई प्लस ज़ेड हेॾां थींदो एक्स माइनस वाई माइनस ज़ेड प्लस 1। कॉमन जो मक़सदु आहे कॉमन कढी वञणु माना डिवाइड करे वञणु। ठीकु तंहिंजे करे हिन खे हिन सां ई डिवाइड कबो माना 1 ईंदो हिते हिन खे हिन सां डिवाइड कबो एक्स प्लस वाई सां त ही सेम ईंदो। ही थी आंसर।